ब्रेकिंग न्यूज़ आहे मां शेयर करे रहिया आहियूं। मिठी में बिजली जो करंट लगण सबब फौत थियल लाइनमैन वारो मामलो, जंहिंमें फौत थियल लाइनमैन संजय महाराज वारे वाक़े जो ॿिनि बाबडा ऑफिसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। मिठी में बिजली जो करंट लगण सबब फौत थियल लाइनमैन वारे मामले में फौत थियल लाइनमैन संजय महाराज वारे वाक़े जो ॿिनि वाबडा ऑफिसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मिठी में बिजली जो करंट लगण सबब फौत थियल लाइनमैन वारो मामलो, जंहिंमें फौत थियल लाइनमैन संजय महाराज वारे वाक़े जो ॿिनि वाबडा ऑफिसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। मिठी में खबर है जिथे करंट लगण सबब फौत थियल लाइनमैन वारो मामलो, फौत थियल लाइनमैन संजय महाराज वारे वाक़े जो ॿिनि वाबडा ऑफिसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर फ़कीर बशीर अहमद। जी फ़कीर बशीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मिठी में बिजली जो ट्रांसफार्मर तब्दील करण दौरान गरड में बिजली बंद न करण करे कम कंदड़ लाइनमैन संजय महाराज करंट लगण सबब फौत थी वियो। मौत वारी पेश आयल वाक़े की हेस्को इख्तियारनि पारां जोड़ियल जांच कमेटी रिपोर्ट हेस्को चीफ हवाले करे छड़ी है। अड़ी रिपोर्ट बाद एसपीओ वाबडा सब डिवीजन मिठी के फरियाद से गढ़ स्टेशन के इंचार्ज महेश कुमार वाबडा ऑफिस के ऑफिस सुपरिटेंडेंट गुलाम रसूल रामो खिलाफ हुआ गफलत लापरवाही जो केस दाखिल किया वियो। एसडीओ जो वाबडा दाखिल कयल केस में जाना विया तो नौजवान लाइनमैन संजय महाराज जो मरम्मती कम दौरान थियल मौत गढ़ स्टेशन में ऑफिस के अमले की गफलत लापरवाही जो नतीजो है, जैसे लागापियल ऑफिसरनि खिलाफ केस दाखिल करे शफ़ाफ जांच कई वने। ज़रियन मूजिब अड़ो केस दाखिल थियण बाद मिठी पुलिस रात देर से गढ़ स्टेशन मिठी से चढ़ाई करे केस में नामज़द इंचार्ज है महेश कुमार के गिरफ्तार करे वरितो है, जॾहिं त वाबडा के लाइन सुपरिटेंडेंट गुलाम रसूल रामो की गिरफ्तारी लाइ छापन जो सिलसिलो है जारी है। वाज़े रहे तो केस में नामज़द मुलाजिम के हेस्को इख्तियारनि पारां अॻु में ही मुअतल कयो वियो। एसएचओ मिठी अब्दुल अजीज रामो केस दाखिल थियण की तस्दीक कई है। वाबडा एसडीओ की फरियाद से केस दाखिल करे वधीक मामले की जांच है वह शुरू करे छड़ी है। फिलहाल केस में बिन जो मुलाजिमन के नामज़द किया वियो है। जांच बाद ज़िम्मेवारनि जो अंग जो वधी सके तो। जी ठीक है, मुझ वॾी मेहरबानी फ़कीर बशीर अहमद अपडेट करण लाइ।